لتسألن يومئذ عن النعيم صلوات हर कंहिंखा नेमतुनि जे बारे में पुछा थी। हाणे तवजो कजो, जेके क़दीरी मिज़ाज बणिजी बेदार थी मजलिस हुसैन में वेठा हो, जेके चाहियो था हितां कुझु वधियो वञो, उहे मूंसां ॻाल्हायो। अली जी इज़त जो कसम, अल्लाह पुछा कंदो हर हिक बंदे खां नेमतुनि जे बारे में। कंहिं लिखियो अल्लाह पानी जे बारे में पुछंदो, कंहिं लिखियो अल्लाह पानी जे बारे में पुछंदो। सादिक इमाम फरमाइनि था, ऐ मुंहिंजा शागिर्द अबू हनीफा, मूंखे ॿुधाए हिन आयत जी तफ़सीर छा कई थी। चए थो मौला मुंहिंजे इल्म मुताबिक़ हिन आयत जी तफ़सीर खाइण पीअण कई आहे। इमाम जन फरमाइनि था इहा तफ़सीर न आहे, मौला मूंखे ॿुधायो इन जी तफ़सीर छा आहे। इमाम जन फरमाइनि था सुम्म लतुसअलुन यौमइज़िन अनिन नईम, अल्लाह उन नेमत जे बारे में पुछंदो जेका वॾी में वॾी नेमत आहे। उन वॾी नेमतुनि मां जेका वॾी नेमत आहे उन में विलायत अली वॾी नेमत आहे। बंदा रहिजी वियो, क़दीरी बणिजी हैदरी सलवात पर मोहम्मद। निजात उहो पाईंदो जंहिंजो अहल बैत सां तालुक हूंदो। जेको दरवाज़े अहल बैत ते झुकंदो आहे सो सलमान बणिबो आहे। जेको दरवाज़े ते झुकियो सो सलमान, जेको फिरियो सो मरवा। जेको झुकियो सो सलमान, जेको फिरियो सो मरवा। कायनात जो मुर्शद आज़म खुतबो था ॾियनि पिया, मौला नबी लंबिया जन खुतबो था ॾियनि। कुझु बंदा आया, हिकिड़ो बंदो नबी लंबिया वटि ग़िज़ा कढिया। अल्लाह जा नबी, मां तव्हां सां मोहबत कयां थो, ही खाओ। अल्लाह जो नबी फरमाए थो, ही तू मुंहिंजे लाइ खणी आयो आहे, मूंसां मोहबत थो करे। हाणे ही उहो नबी आहे जेको हुन जी वही खां सवा कलाम नाहे कंदो। जे अली के चवे तो बिस्तर ते सुमते, नबी पंहिंजे तरफों न, हुन रहमान जे तरफों थो चए। जे अगर चए तो क़दीर में मौला थो मजराए, क़दीर में मौला थो मजराए, पंहिंजे तरफों न, हुन रहमान चयो त मन कुंत मौला फहाज़ा अलीयुन मौला। जॾहिं खां जंहिं जो मां मौला, तॾहिं खां तंहिं जो मां ही अली मौला। कायनात गॾु कर, आदम खां वठी ईसा ताईं मोहम्मद सभिनी जो मौला। तो मञणा पवंदी जंहिंजो मोहम्मद मौला, उनजो ही अली मौला। बंदा रहिजी विया, क़दीरी बणिजी हैदरी सलवात पर। अल्लाह जा नबी, ही खाओ, तव्हां सां मोहबत थो कयां। हुन जी आवाज़ थी अचे, महबूब तेसी ताईं न खाइजां जंहिंसां तूं मोहबत न कंदो उहो न अचे। हर कंहिं चयो नबी असांखे ॾींदो, हर कंहिं चयो नबी असांखे ॾींदो। अली जी इज़त जो कसम, जॾहिं कायनात जो मुश्किल कुशा अली आयो न, अली मौला जॾहिं आयो, नबी मुस्कुरायो, अली मुस्कुरायो। माण्हुनि जे पीए कराए ते पाणी फेरजी वियो। अली मौला जी इज़त जो कसम, अली खे नबी कुझु ग़िज़ा ॾिनी। पोइ बंदे चयो मौला मां तोसां मोहबत थो कयां, ही त तूं खाई है न। अली फरमाए नबीउल अंबिया जा जुमला आहिनि। कायनात जो मुर्सल आज़म उहो नबी जेको अल्लाह जी वही खां सवा कलाम न कंदो आहे। मुर्सल आज़म तो फरमाए तेसी ताईं मां मोहम्मद सां मोहबत साबित न आहे जेसी ताईं अली सां मोहबत न करो। जेसी ताईं सैयद, जेसी ताईं अली सां मोहबत न कंदो, तेसी ताईं का शइ क़बूल न आहे। हज करे अचे, हज बूथ जो हणंदसि मलाइक। अली सां मोहबत न आहे, इबादत कंदो, इबादत फुज़ूल अथसि। छो? अगर अली सां बुग़्ज़ रखी इबादत करे जन्नत जो इरादो कंदो, मलाइक इबादत बि मुहारी हणंदसि, मोचड़ा हणी चवंदसि निभागा तुंहिंजो ठिकाणो जहन्नम आहे, जन्नत न आहे। अली वारनि जी आहे, तवजो कजो, जन्नत जागीर अली वारनि जी आहे। घर जंहिंजो हूंदो आहे निकिरंदो उहो आहे। मुंहिंजे दरवाज़े ते को बंदो अचे धकुल बाब करे निकिरंदो त मौलवी नासिर पास न, निकिरंदो मां अचे को मुंहिंजे दरवाज़े ते। असां खड़कायोसीं दरवाज़ो खाने काबा जो, तवजो कजो, दरवाज़ो खड़कायोसीं खाने काबा जो। 13 रजब
मौला कुछ मजाक करे तवज्जो ऐं अली मौला सलमान की तरफ खजूर खाई उछलाई तो या अली छा बटन से मजाक ठहंदी आहे इमाम जन फरमाइंदा तो के खबर ना है आदम में दम न हो तो असा तवज्जो आदम में दम न हो तो असा से हवा में है न हुई तो असा से कायनात में काफ न हो तो असा से जदे हुरूफ न हो असा से कुछ न हो असा से मौला होयो किथे जिथे हू रहंदो हो उते असा रहंदा ये गदीरी बंदी है सलवात पर मोहम्मद वाले तवज्जो है ना ये शर्त है ते हिन घराणे सां मोहब्बत कर जेको झुकंदो ऐं कायनात जो अहिड़ो अज़ीम दरवाज़ो आहे जेको जेतिरो झुकंदो ही ओतिरो बुलंद तव्हां ॾिठो हुजे जेके करबला में मशी करे आया आहिनि उन्हनि खे ख़बर हूंदी त वॾा वॾा आयतुल्लाह वॾा वॾा मुजतहिद हिननि अज़ादारनि जी जुती साफ़ करण खे फ़ख्र महसूस था करनि भाई ही कमाल न तुंहिंजो आहे न नसर जो कमाल आहे ही कमाल आहे हुनजो हुन चयो हुसैन मूंखे यादि कर मां तोखे यादि कयां हुसैन अहिड़ो यादि कयो जो नेज़े जी नोक ते क़ुर पढ़ी हाणे अल्लाह पाण यादि न तव्हां असांखे यादि कराईंदो हे हुसैन जे अज़ादार हे हुसैन लजपाल के रोइण वारा तवज्जो है जाना सलवात पर मोहम्मद वाले माना शर्त है हिन दरवाजे से खुलूस हुजे अल्लाह जे नबी फरमायो केरा जेको मुंहिंजी मोहब्बत अहल बैत से मवद्दत करे मां हमेशा चवंदो आहियां मवद्दत ऐं मोहब्बत में फ़लसफ़ी तकरार मवद्दत छाके चइबो आहे ऐं मोहब्बत छाके चइबो आहे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं बचड़े खे ज़िबह कयो अखियुनि ते पट्टी ॿधाई अल्लाह हाणे जंहिं महिल पट्टी ॿधी पुट खे ज़िबह करण वारो त उन ज़िबह वारे मक़ाम ते ज़बी वारी जाइ ते अल्लाह उन घटे खे जन्नत मां मोकिलियो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो ॾिठो त हाणे मुंहिंजो बचड़ो मूं सां गॾु बीठो आहे जुंबो ज़िबह थी वियो तवज्जो कजां हाणे चवंदो मालिक छा मुंहिंजी कुर्बानी क़बूल न वई अल्लाह जी आवाज़ ते इब्राहिम कुर्बानी क़बूल लेकिन इश्क जी उन कामिल मंज़िल ते न आहे इश्क जी उन कामिल मंज़िल ते न आहे मालिक कहिड़ी अल्लाह जी आवाज़ ते अगर इश्क कामिल हो जाई हा न मवद्दत ऐं मोहब्बत सम्झाइण थो चाहियां अगर इश्क कामिल हो जाई हा अखियुनि ते पट्टी न ॿधे हा अगर तोखे इश्क कामिल ॾिसणो आहे करबला में हुसैन खे ॾिसजां कंहिं महिल अकबर जहिड़ा जवान कंहिं महिल असगर जहिड़ा जवान कंहिं महिल अकबर जहिड़ा सुहिणा सुहिणा बचड़ा कंहिं महिल असगर जहिड़ा सुहिणा सुहिणा बचड़ा बीबी सकीना जॾहिं बाबा जी सांग जे करीब वेंदी लहंदुमि पंहिंजे टाइम साईं जॾहिं पंहिंजे बाबा जी सांग जे करीब अचिया निमाणी धीअ निमाणी बाबा खे चवंदी बाबा बाबा तो त मुंहिंजो नालो प्यार में सकीना रखियो हो बाबा अल्लाह ॼाणे ही मूंखे अलाए छो कैदण पियो सॾे बाबा तो त मूंखे ॾाढो प्यार कंदो आहे